Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. आजकल बड़ा शोर है। मैं उम्र के इस हिस्से में झूठ नहीं बोलता। अभी तो मैंने मुलाकातों का जिक्र किया है। अगर मैंने टेलीफोन डेटा आउट कर दिया तो इस मुल्क में क़यामत आ जाएगी। मरियम साहबा ने पहले नवाज शरीफ को मरवाया है, अब भी इंशाअल्लाह ताला नवाज शरीफ को मरवाएंगे। आज जो नवाज शरीफ ने तकरीर की है वो जंदाल की तकरीर है, वो मोदी की तकरीर है, वो रॉ की तकरीर है। मैं चैलेंज करता हूं कोई सियासतदान इस पाकिस्तान का बताए जो GHQ के गेट की 4 की पैदावार नहीं है। ये चाहते हैं कि सेनेट के इलेक्शन से पहले इमरान खान के साथ ये झगड़ा करें। ना ये इस्तीफ़ा देंगे, ना ये धरना देंगे, ना ही अदम एतमाद करेंगे। नून लीग और पीपल्स पार्टी के बुरे दिन है, ताकतवर अल्लाह है, दोनों के दरमियान से इमरान खान ने विकेट निकाली है। मुझे फ़ख्र है कि मैं पाकिस्तान फ़ौज का तर्जमान हूँ, कोई रॉ का एजेंट नहीं हूँ। फ़ोन डेटा ज़ाहिर कई तो मुल्क में क़यामत अची वेंदी। का भी अहिड़ी जमात ॿुधायो जेका GHQ जे गेट नंबर 4 जी पैदावार न हुजे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ खे इक़्तिदार मां निकाली ॾियारण वारी मरियम नवाज़ आहे। मरियम पहिरीं बि नवाज़ शरीफ खे मारियो ऐं हाणे बि माराईंदी। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जा ख़राब ॾींहं आहिनि। इमरान खान उन्हनि मां हिकिड़ी विकेट कढी वरिती आहे। कौम के लुटींदड़ सब चोर ऐं लुटेरा जेलनि में हूंदा। लाहौर में तकरीर के ख़िताब दौरान शेख रशीद चयो त ओपोज़िशन वारा सेनेट चूंडुनि खां अॻु इमरान खान सां झेड़ो चाहिनि था। उहे न इस्तीफ़ा ॾींदा, न धरणो हणंदा ऐं न ई बेतमादी जी रित पेश कंदा। फ़ख्र सां चवां थो त आऊं पाक फ़ौज जो तर्जुमान आहियां। अवामी मफ़ादनि में कानून साज़ी लाइ ॿियनि पार्लिमानी पार्टीज़ खे बि गॾु खणी हलणु घुरूं था। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं क़ौमी असम्बली जे स्पीकर असद कैसर सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म चयो आहे त अवामी हक़नि खे तहफ़्फ़ुज़ मुहैया करण में मुक़न्ना जो अहम किरदारु आहे। मौजूदा कानून में घुरिबल सुधारनि ऐं तरमीमुनि लाइ हुकूमती मेंबर्स बि पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म ऐं स्पीकर विच में मुलाक़ात दौरान पार्लियामेंट में थींदड़ कानून साज़ी जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल। हमें स्कूल खोलने चाहिए, लेकिन जो SOPs हैं उस पर सख्ती से हमें अमल दरामद करवाना चाहिए। मैं ये समझता हूँ और इस बात में मानता हूँ कि तालीम का नुकसान हुआ है बच्चों को और ये बहुत बड़ा नुकसान है, लेकिन तालीम के नुकसान से ज़्यादा हमें बच्चों की सेहत का ख्याल रखना है और वो हमें बचानी है। सूबाई सिंध की हुकूमत बहुत फ्लेक्सिबल है इस मामले में। हम किसी के ऊपर ज़बरदस्ती नहीं कर रहे हैं, ना बच्चों को स्कूल भेजने पर वालिदैन से ज़बरदस्ती कर रहे हैं, ना स्कूल को खोलने पर ज़बरदस्ती कर रहे हैं। हम जब कह रहे हैं 28 को स्कूल खुलने चाहिए, कई स्कूल 28 को नहीं खुलेंगे, हम उन्हें फोर्स नहीं कर रहे हैं कि वो स्कूल खोलें। हमारे कानून में SOPs की खिलाफवर्जी करने पर भारी जुर्माने भी हैं, सज़ाएँ भी हैं, FIR भी। सिंध सरकार प्री प्राइमरी ऐं मिडिल स्कूल्स 28 सेप्टेम्बर खां खोलण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वज़ीर सईद गनी चयो आहे त तालीमी इदारनि लाइ SOPs में सख़्ती कई वई आहे। निजी स्कूल्स जी तंज़ीमुनि सां सुभाणे मुलाक़ात करे SOPs ते अमल यकीनी बणाइण लाइ ज़ोर भरियो वेंदो। सरकारी स्कूल्स ऐं कॉलेजिस में टीमुनि ज़रिए SOPs ते अमल दरामद करायो वेंदो। SOPs ते अमल न थियण जी सूरत में लाॻापियल इदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सईद गनी चयो त ॿारनि जी समाजी विथी बरक़रार रखण लाइ तालीमी इदारनि खे इख्तियार ॾिनो आहे त शिफ्टनि में क्लासिस हलाया वञनि। असां स्कूल खोलण या ॿारनि खे स्कूल मोकिलण लाइ को बि ज़ोर न भरे रहिया आहियूं। जेके वालिदैन सम्झनि था त मौजूदा सूरत हाल में ॿारनि खे स्कूल नथो मोकिले सघिजे त उहे भले पंहिंजे ॿारनि खे न मोकिलनि। तालीमी इदारनि में ॿारनि जे ट्रांसपोर्ट लाइ बि SOPs तयारु करे वरितियूं आहिनि। वालिदैन कोशिशि कनि त ॿारनि खे पाण स्कूल छॾे अचनि ऐं वापसि वठी वञनि। कराची के गुलिस्तान जौहर वारे इलाके में फौरन सां मुक़ाबले दौरान सब इंस्पेक्टर रहीम खान शहीद। मुक़ाबले में ज़ख़्मी थियल 4 हथियारबंद गाड़ी छॾे फ़रार थी विया।
SSP ईस्ट साजिद सदोज़ई चयो आहे त हथियारबंद बैंक जा पैसा खणी वेंदड़ गाॾी रोके फुर करे रहिया हुआ त पुलिस पहुती। हथियारबंदनि पुलिस खे ॾिसी फायरिंग कई त मुक़ाबिलो थियो। शहीद इंस्पेक्टर गुलिस्तान जौहर थाणे ते SHO मुक़ररु थियल हो। हथियारबंद जेका गाॾी छॾे विया उहा मीरपुर ख़ास वासी जुनेद बुलंद जे नाले ते रजिस्टर्ड आहे। वाक़े बाद पुलिस जा मुख़्तलिफ़ इलाक़नि में छापा। हथियारबंद पकड़ में न आया। IG सिंध मुश्ताक महर नोटिस वठंदे SSP ईस्ट खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। IG तरफ़ां हथियारबंदनि जी जल्द गिरफ़्तारी लाइ समूरा वसीला क़तब आणण जी हिदायत। हुकूमत सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते APS सानीअ ते इंक्वायरी कमीशन जी रिपोर्ट पधरी करे छॾी। 4 जिल्दनि ऐं 525 सफ़नि ते बधल रिपोर्ट में चयो वियो आहे त इंतिहा पसंद माण्हुनि खे मक़ामी आबादी तरफ़ां मदद मुहैया करणु माफ़ी न मिलण जोॻो ॾोह आहे। जॾहिं पंहिंजो ई रत दग़ा करे त अहिड़े क़िस्म जा सानिया पेश थींदा आहिनि। हिकु मनसूबे तहत कार खे बाहि ॾिनी वई त गेट ते मौजूदु गार्ड्स इलाइक़े में गश्ती पुलिस ऐं क्विक रिस्पॉन्स फोर्स जो ध्यानु ओॾां हलियो वियो। सिक्योरिटी जो ध्यानु APS तां हटी वियो ऐं दहशतगर्द स्कूल में दाख़िल थी विया। स्कूल जे पोयां गश्त ते मौजूदु फोर्स बाहि लॻल गाॾी ॾांहुं हली वई ऐं फोर्स जो ॿियो दस्तो वक़्त सिर स्कूल जी हिफ़ाज़त लाइ न पहुची सघियो। नतीजे में हियांउ ॾारींदड़ सानियो पेश आयो। कमीशन जी रिपोर्ट में चयो वियो आहे त APS सानिए असांजे सिक्योरिटी निज़ाम ते सवालिया निशान छॾिया आहिनि। सिक्योरिटी लाइ मुक़ररु अहलकार न रुॻो हमिलो कंदड़नि खे रोकण लाइ काफ़ी हुआ पर उन्हनि जी पोज़ीशन बि ठीकु न हुई। सिक्योरिटी जो समूरो ध्यानु स्कूल जे गेट ते हो। स्कूल जे पोएं हिसे ते का बि सिक्योरिटी न हुई। दहशतगर्द उतां ई बिना कंहिं मुज़ाहमत जे स्कूल अंदरि दाख़िल थी विया। APS जी सिक्योरिटी लाइ मुक़ररु गार्ड्स जी सलाहियत दहशतगर्दनि खे रोकण लाइ काफ़ी न हुई। APS साने जे मुतासिरनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे स्कूल जो दौरो करण जी दावत ॾेई छॾी। चीफ जस्टिस 16 दिसंबर ते पेशावर में थियल तक़रीब में शिरकत जी दावत क़बूले वरिती। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे साने जे मुतासिरनि चयो आहे त सुप्रीम कोर्ट मथे वेठल ज़िम्मेवारनि खे पकड़े हेठिएं सतह ते पाण ई सभु कुझु ठीकु थी वेंदो। असांजा ॿार वापसि न ईंदा। चाहियूं था त ॿियनि जे ॿारनि सां अहिड़ो वाक़ियो पेश न अचे। हमले दौरान हिकु रिथाबंदी ते ॿारनि खे हिकु ई हॉल में गॾु कयो वियो। हीउ वाक़ियो दहशतगर्दी न पर टारगेट किलिंग जो आहे। रिपोर्ट जी रोशनी में ॿियनि जो केस विढ़णु घुरूं था त जीअं साने जे असुल ज़िम्मेवारनि जो पतो पइजी सघे। मुतासिरनि तरफ़ां इंसाफ़ जे हासिलात ताईं क़ानूनी वेढ़ जारी रखण जे अज़म जो इज़हार। दरिया ख़ान मरी भरिसां ॻोठु लुड़लाशारी में बरसाती पाणी में विझण दौरान 3 नींगर ॿुॾी विया। ॻोठाणनि हिकु नींगर खे बचाए वरितो। भाउ भेण जा लाश वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर। भारतीय शहर जोधपुर में सिंध सां वास्तो रखंदड़ 11 भातियुनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ इस्लामाबाद में हिंदू बिरादरी जो धरणो। हैदराबाद खां निकितल हिंदू बिरादरी जे क़ाफ़िले इस्लामाबाद पहुचण बाद डिप्लोमेटिक इनक्लेव आॾो धरणो हयो। भारतीय हाई कमीशन खां वाक़े जी केस ऐं जांच रिपोर्ट जी कॉपी मुहैया करण जो मुतालबो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी धरणे में मौजूदु हिंदू बिरादरी जे माण्हुनि सां ॻाल्हाइण बाद चयो आहे त वाक़े जे ज़िम्मेवारनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचाइण लाइ भारतीय इख़्तियारनि मथां दबाव वधायो वेंदो। हुकूमत मुतासिर ख़ानदाननि सां गॾु आहे। पाकिस्तान हिंदू काउंसिल जे सरबराह रमेश कुमार चयो आहे त असां पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं। मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ ॾियारण लाइ वफ़ाक़ी सरकार भरपूर किरदारु अदा करे। कराची जे शफ़ीक मोड़ वटि 8 सालनि जे ॿारड़े जो लाश हथ अचण वारे वाक़े बाद रहवासी रस्तनि ते निकिरी आया। इलाइक़े वासियुनि जो पुलिस ख़िलाफ़ शफ़ीक मोड़ ते ॿारड़े जो लाश रखी धरणो। नागन चौरंगी खां सोराब ॻोठ वेंदड़ ट्रैफ़िक मुतासिर। रहवासियुनि जो चवणु आहे त ॿारड़े खे क़त्ल करण वारे वाक़े में जवाबदार समीउल्लाह मुलविस आहे, जेको माज़ी में बि ॿारनि खे बदफ़ैली जो निशानो बणाईंदो रहियो। मुज़ाहिरीन तरफ़ां जवाबदार खे जल्द सज़ा ॾियारण जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं जवाबदार समीउल्लाह ॿारड़े खे बदफ़ैली जो निशानो बणाइण बाद क़त्ल कयो। जवाबदार कंबल में वेढ़ियल लाश उछलण जी कोशिश करे रहियो हो त इलाइक़े वासियुनि जे इतिलाउ ते पुलिस पहुची वई। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ क़त्ल ऐं ज़्यादती जो केस दाख़िल।
सिंध में बिजली जो बदतरीन बहरान के इलेक्ट्रिक सेप्को ऐं हेस्को तरफ़ां अणएलानियल लोड शेडिंग जो अज़ाब जारी। कराची जे लियाकताबाद, मलीर, कायदाबाद, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, क्लिफ्टन, खारादर, लियारी, क्यामाड़ी ऐं ॿियनि इलाक़नि में बिजली नायाब थी वई। 12 कलाकनि खां वधीक लोड शेडिंग शहरनि जो जीअण अज़ाब करे छॾियो। हैदराबाद, सखर, लाड़काणो, दादू, जैकबाबाद, मीरपुर ख़ास, कंदकोट, नौशरो फिरोज, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में 8 खां 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग सबबि कारहवार मुतासिर। तालीमी इदारनि में शागिर्दनि जी पढ़ाई मुतासिर। शहरी घरनि में बि सुकून खां महरूम। सिंध हुकूमत ऐं एसोसिएशन ऑफ बिल्डर्स एंड डेवलपर्स विच में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़। आबाद जे वफ़द सां मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर तरफ़ां SBCA खे रिहाइशी स्कीम्स जूं मंज़ूरियूं गैर ज़रूरी तौर इल्तिवा जो शिकार न बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर जे आबाद जे वफ़द खे मसइला हल करण जी बि ख़ातिरी। वॾे वज़ीर चयो आहे त आबाद पंहिंजे मंज़ूर थियल अॾावती इमारतुनि ते बोर्ड लॻाए। बोर्ड ते QR कोड लॻल हुजे त जीअं ख़रीदार पंहिंजे मोबाइल ज़रिए ई चेक करे सघे। उन सां मंज़ूर न थियल इमारतुनि जी बि निशानदही थी वेंदी। वॾे वज़ीर गैर क़ानूनी अॾावतनि ख़िलाफ़ कार्रवाई जे हवाले सां आबाद जे वफ़द खे आगाह करे छॾियो। कराची में ग्रीन लाइन मंसूबे ते देर जी ज़िम्मेवार KNC करार। सिंध इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कमेटी कराची जे एडमिनिस्ट्रेटर खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त KNC जे रंडकनि जे नतीजे में मंसूबे ते कमु रोड़ड़े जो शिकार थी वियो आहे। ग्रीन लाइन मंसूबे ते ट्राम हलाइण सां फ़नी ॾुखियायूं पेश ईंदियूं। मंसूबे जे डिज़ाइन तब्दील कई वई त कमु मुकमल थियण में वधीक देरि लॻी सघे थी। कराची जे एडमिनिस्ट्रेटर ॾांहुं उमाणियल ख़त में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट ग्रीन लाइन मंसूबे ते मार्च 2021 ताईं कमु मुकमल करण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध काबीना बि MA जिना रोड कॉरिडोर जी मंज़ूरी ॾिनी आहे। मंसूबे जी फ़नी, माली, इंतिज़ामी ऐं क़ानूनी ज़िम्मेवारी कंपनी मथां न हूंदी। तंगवाणी भरिसां ॻोठ जियो मलिक में ॻोठाणनि हथां पकड़ियल फोरू खे पुलिस हाफ फ्राई करे छॾियो। पुलिस तरफ़ां मुक़ाबिलो ॼाणाए हाफ फ्राई थियल फोरू नकीबुल्ला नंदवाणी खां पिस्टल हथकरण जी दावा। फोरू ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। पुलिस चयो आहे त ॻोठाणे असगर मलिक जी फ़रियाद ते फुर जो केस दाख़िल कयो आहे। फोरू ख़िलाफ़ सरकार जी मुदियत में मुक़ाबले जो बि केस दाख़िल कयो वेंदो। ॻोठाणनि मुक़ाबले वारी दावा रद्द कंदे चयो आहे त फोरू नकीबुल्ला खे फुर दौरान सोघो करे पुलिस हवाले कयो। उन खां पोइ पुलिस फोरू खे हाफ फ्राई कयो आहे। अहलकार गिरफ़्तार थियल फोरू खे मोबाइल में विहारे गश्त करे रहिया हुआ त ॻोठाणनि रोके वरितो। पुलिस ऐं ॻोठाणनि में मुंहुं मारी। ॿिए पासे थाणे ते बीठल पुलिस मोबाइल खे अहलकारनि धिको ॾेई स्टार्ट कयो। सिंध हाई कोर्ट इस्लाम क़बूल कंदड़ 3 ॿारनि जी माउ अलीज़ा खे तहफ़्फ़ुज़ मुहैया करण जो हुकुम ॾेई छॾियो। औरत अलीज़ा मुसलमान थियण बैदि सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में तहफ़्फ़ुज़ जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई। अदालत औरत जो बयान रिकॉर्ड थियण बैदि अलीज़ा जे मुड़ुस तरफ़ां दाख़िल करायल अगवा केस ख़ारिज करे 22 अक्टूबर ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। औरत अलीज़ा अदालत आरो बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो ऐं रज़ा ख़ुशी सां मुसलमान थी आहियां। हाणे दीनी तालीम हासिल करे रही आहियां। तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। जैकबाबाद वासिण सुशील कुमारी 27 अगस्त ते भरचुंडी में इस्लाम क़बूल कयो, जंहिं बैदि संदसि नओं नालो अलीज़ा रखियो वियो। औरत जे मुड़ुस राजेश कुमार सिटी थाणे ते अगवा जो केस दाख़िल करायो हो। ठुल भरिसां 1 महीनो अॻु अगवा थी वियल चौकीदार मोहम्मद ख़ान लाशारी बाज़ियाब थी घर पहुची वियो। इलाइक़े में भुंग भरण एवज़ चौकीदार बाज़ियाब थियण जा चौबोल। मच्छी फार्म जे चौकीदार मोहम्मद ख़ान लाशारी खे 1 महीनो अॻु धाड़ेल अगवा करे विया। बी सेक्शन थाणे जी पुलिस 1 महीनो गुज़रण बावजूदि मुखबिर जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई न कई हुई। नौशरो फिरोज़ में सिहत खाते जो कारनामो दवाऊं मुदे ख़ारिज थी वियूं पर मरीज़नि खे न मिलियूं। नौशरो फिरोज़ भरिसां वाटर कोर्स मां लखें रुपयनि जी मालियत जूं दवाऊं हथ
इलाके वासियुनि जो चवणु आहे त अणॼातल माण्हुनि दवाऊं वाटर कोर्स में लोढ़ण जी कोशिश कई त पुलिस खे इतलाह ॾिनो। दवाउनि ते सिंध हुकूमत जो लेबल लॻल आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त मुद्दे ख़ारिज दवाऊं पाणी में लोढ़ण जी कोशिश कई वई हुई। मामले जी जांच कई पई वञे। सिंधु दरिया में मंछर ढंढ में गंद किचिरो तोड़े गदिलो पानी छोड़ थियण ते चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि वाॻियल इदारनि खे नोटिस जारी। अदालत धुरिन खां 4 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। ॿुधणी दौरान जस्टिस शफ़ी मोहम्मद सिद्दीकी पुछियो त ज़हरीलो पाणी छोड़ थियण जे हवाले सां कहिड़ियूं शाहिदियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार चयो त अख़बारुनि में रिपोर्ट थियो आहे त दरिया ऐं मंछर ढंढ में ज़हरीलो पाणी छोड़ कयो वञे थो। गदिलो पाणी पीअण सां शहरनि जी ज़िंदगी खे ख़तरो थी सघे थो। ठरी मीरवा जे ॻोठ लखमेश्वर में मासूम ॿारड़ी जी जंघनि कमु करणु छॾे ॾिनो। 4 सालनि जी ॿारड़ी सानिया शहर घुमण फिरण खां लाचार। ॻोठाणे अमीर हसन शहर धीउ खे पोलियो जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त डॉक्टर्स वटि इलाज कराइण बावजूदि को बि सुधारो न आयो आहे। पोलियो जी टेस्ट कराए धीउ खे सॼी उमिरि माज़ूर थियण खां बचायो वञे। सिंध जे बरसाति ऐं सिम नालनि खे घारनि सबबि मुतासिर थियल इलाइक़नि मां 1 महीनो गुज़रण बावजूदि बरसाती पाणी नेकाल न थियो। पेरोमल शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल हुजण सबबि पोलियो मुहिम मुतासिर। ॿारनि खे पोलियो खां बचाव जा पुड़ा पीआरण लाइ पोलियो टीम्स खे मुतासिर इलाइक़नि ताईं वञण में ॾुखियायूं। पाणी हेठि आयल इलाइक़नि में 5 ॾींहं बि पोलियो मुहिम शुरू न थी सघी। किपरो जे डेह कड़ोली सूधो ॿियनि इलाइक़नि में बरसाती पाणी नेकाल न थियण ते ॻोठाणनि एहतिजाज तौरु पोलियो मुहिम जो बॉयकॉट करे छॾियो। 7 ॻोठनि जे रहवासियुनि तरफ़ां ॿारनि खे पोलियो खां बचाव जा पुड़ा पीआरण खां इनकार। ॻोठाणनि चयो आहे त जेसिताईं ॻोठनि मां बरसाति ऐं नालनि जो पाणी नेकाल न थींदो ॿारनि खे पोलियो जा पुड़ा न पीआरिया वेंदा। हैदराबाद में कस्टम इख्तियारनि जी कार्रवाई दौरान शराब जी हिकु वॾी खेप पकड़े वरिती। इख्तियारनि जो चवणु आहे त टोल प्लाज़ा वटि हिकु शकी कंटेनर खे रोकियो। झड़ती दौरान कंटेनर मां शराब जूं 6000 बोतलूं हथ करे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। शराब जूं बोतलूं कराची खां हैदराबाद आंदियूं वयूं। हथ आयल शराब जी मालियत 90 मिलियन रुपया ॿुधाई वई। ऐं थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि खां पोइ नांग ऐं बलाऊं ॿाहिरि निकिरी आयूं। चिल्हार ऐं भरपासे में नांग बलाऊं ॿाहिरि निकिरी अचण बैदि रहवासियुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ॻोठाणनि चयो आहे त नांग बलाउनि जे ख़ौफ़ में रातियूं जागे गुज़ारे रहिया आहियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।